जामे उस्मानिया मस्जिद नुमाइश ग्राउंड पुरानो सखर में तकरीब तकमील कुरान ऐं शहादत हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें आलम सगोरन समेत शहरनि जे वॾी तादाद पिणु शिरकत कई। तकरीब तकमील कुरान ऐं शहादत हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु कॉन्फ्रेंस के JUI सिंध जे अॻवान मुफ्ती सऊद अफज़ल हालेजवी, कारी मोहम्मद फारूक शेख, मुफ्ती आज़म बहर, मौलाना उबैदुल्लाह भुट्टो, कारी लियाकत अली मुग़ल, हाफ़िज़ रफ़ीक अहमद शर, मौलाना मसूद अहमद कांवरी ऐं ॿियनि नालेवारनि आलिमनि ख़िताब कंदे चयो त रमज़ानुल मुबारक बरकतुनि ऐं रहमतुनि कुर्ब इलाही हासिल करण जो महीनो आहे। असांखे रमज़ान शरीफ़ जे मुक़दस महीने में घणे खां घणी इबादत ऐं सिलह रहमी जो एहतमाम करणु घुरिजे। हिन महीने में शब क़दर जहिड़ी अज़ीम रात आहे जेका हज़ारे महीननि खां अफ़ज़ल आहे। JUI सिंध जे अॻवान मुफ्ती सऊद अफज़ल हालेजवी ख़िताब कंदे चयो त हिन मुल्क खे दरपेश मसइलनि ऐं बहरान खे सिर्फ़ JUI ई कढी सघे थी। असां 8 फ़रवरी जे इंतिखाबी नतीजनि खे रद्द करियूं था। ईद खां पोइ JUI जे ऐवान जी बजाय जारी हुकूमत जे ख़िलाफ़ मैदान ते हूंदी। सिंध जो अवाम गैर महफ़ूज़ बणिजी चुको आहे। सिंध हुकूमत अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ घुर्बल क़दम खणे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची